तव्हां ॾिसी रहिया आहियो हे मुखालफ़ धुर जे तरफ़ां शैतानगिरी थी रही आहे। हे GDA जा कुझु माण्हू आहिनि जेके शैतानगिरी करे रहिया आहिनि। हे तव्हां ॾिसी रहिया आहियो बिल्कुलु हे GDA जे माण्हुनि जे तरफ़ां शैतानगिरी थी रही आहे। हे माण्हू लठियुनि सां बीठा आहिनि। हे बिल्कुलु तव्हां ॾिसी रहिया आहियो हे माण्हू लठियुनि सां आहिनि जेके हिन वक़्तु शैतानगिरी करे रहिया आहिनि। हे हाउस ते केतिरा ई माण्हू बीठल आहिनि जिन जे तरफ़ां लठबाज़ी थी रही आहे। शर्म अचणु खपे हिननि जाइलनि खे। हीअ जाइल क़ौम सुधेड़ी न आहे। हिननि खे शैतानगिरीअ सां ॿियो कुझु बि न आहे। तव्हां ॾिसी रहिया आहियो सजाम लठियूं खणी बीठा आहिनि। हे जाइलनि जे तरफ़ां हे शैतानगिरी थी रही आहे। तव्हां ॾिसी सघो था। हे ॾिसो हे हितां जा जाहिल माण्हू हे ॾिसो जेके हिन वक़्तु पथर बस करे रहिया आहिनि। हिन जाइलनि जे तरफ़ां लठबाज़ी थी रही आहे। हे ॾिसो तव्हां केरु कुझु बि न थींदो लठबाज़ी थिए कुझु बि थिए पर मोहतरम मंज़ूर हुसैन बसाण साहिबु हिन वक़्तु चूंडके में पुॼी चुको आहे। हिननि जी शैतानगिरी करण सां कुझु बि न थींदो। पीपल्स पार्टी हिन वक़्तु पंहिंजो डेरो जमाए चुकी आहे। हेॾे ॾिसो हे गाॾियुनि ते पथरा थी रहियो आहे। हे बेग़ैरत माण्हू आहिनि जेके हिन वक़्तु पथरा करे रहिया आहिनि। हे ॾिसो हमेशह हिननि